अस्सलामुअलैकुम माया गुलमुनी समूह अॼु तव्हांखे परसेंटेज वारा हिसाब सां ठाहींदासीं 20 इज़ वाट परसेंट ऑफ 80 हाणे हींअर 80 जो जेकॾहिं 20 में वियो त परसेंटेज घणो निकिरंदो 80 मां 20 हुआ उनजो घणो परसेंट जहिड़ो कर तव्हांखे ॾिनोसीं मिसाल तौरु हाणे कंहिं माण्हू खे तव्हां चयो त मां 80 रुपया मां 20 रुपया तव्हांखे मिलिया त हाणे ॿुधायो त हुन माण्हू खे घणा परसेंटेज मिलियो त हाणे असां हिते कहिड़ी कहिड़ी ट्रिक इस्तेमालु कंदा आहियूं इहा तव्हांखे यादि करणी आहे ठीक है तो इज अपॉन ऑफ इज इक्वल टू एक्स अपॉन 100 ठीक है हाँ ही जो एक्स आए थे यो मतलब आए एक्स जो हुआ है परसेंटेज है परसेंटेज है तो हाँ असा इज ठीक है 20 इज माना हाँ इज जो है पान 20 रखना 20 ठीक है ऑफ ऑफ माना हाँ पान रखना 80 है ठीक है बराबर एक्स साॻियो रखंदासीं अपॉन 100 हाणे ही 100 डिवाइड थी हेॾां अची मल्टीप्लाई थींदो त पाण हिते रखंदासीं 100 मल्टीप्लाई 20 अपॉन 80 इज इक्वल टू एक्स ठीक है हाणे ॿिए जो टेबल जेको आहे हिन 80 ते हणंदासीं लॻो 4 टाइम हाणे ही 4 जेको आहे हिन सां डिवाइड कंदा हिनखे 1 टाइम 4 जो हिनखे 25 टाइम त हाणे पाण x बराबर थो 25% आंसर